जी भोतार बाबा। मूंखे महिमाननि जो हर वक़्तु ख़्यालु रखिणो आहे ऐं मूंखे का बि शिकायत न मिले। जेकॾहिं का शिकायत मिली त पोइ तुंहिंजो ख़ैरु कोन हूंदो। तव्हां बेफ़िक्र रहो भोतार, तव्हांखे का बि शिकायत न मिलंदी। बाबा मूंखे बि त ॿुधायो नी मूंखे छा करिणो आहे? तोखे हर वक़्तु महिमाननि सां एतिराम सां पेश अचिणो आहे त जीअं हू सम्झनि भोतार ॾाढ़ू खान जो पुटु दाना माण्हू आहे। उहो त मां हूअं ई आहियां। हाणे मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे मिस्टर पोमीग्रेन? सिस्टर तोखे महिमाननि सां गॾु हाणे मुंहिंजो पूरो ख़्यालु रखिणो आहे। तव्हांजो त मां हर वक़्तु ख़्यालु रखंदी आहियां, पर हाणे थोरो अञा रखंदसि। तुंहिंजी इन्हनि ॻाल्हियुनि त मूंखे मोहे विधो आहे। बाबा असां हिते कहिड़े मक़सद जे लाइ आया आहियूं उहा त सभिनी खे ख़बर आहे। हाणे जेतिरो जल्दी थी सघेव देगिड़े खे हथु कयो। जीअं ई देगिड़ो असांखे हथु थो अचे ईअं ई तो निकिरी हलूं पियो। हिते छा कयूं तऊं मलियूं छा? बाबा घर जी हर कुंड कुर्छ बेडरूम इलमाड़ियूं हर शइ ॻोल्हणी पवंदव। थोरो ख़्यालु कजो किथे ईअं न थिए भोतार खे शक पए ॿधी असां सभिनी खे विहारे छॾे। भोतार खे शक न पवंदो, हू असांखे पंहिंजो महिमान थो सम्झे। बाबा इन करे केरु बि कंहिंखे पंहिंजे असुली नाले सां न सॾे, मथां भुल कयो पकड़िजी पऊं। मां सम्झां थी सम्झां आहिस्ता मां आहिस्ता। मां सम्झां थी सभु कुझु, इहो तूं न मीरीअ खे सम्झाए। अम्मा हाणे हिते त बसि कर, हिते बि जहिड़ो कंदो त ज़ाहिर थी पवंदो सभिनी जे साम्हूं। मां तूं छॾे हे विढ़ंदियूं पाण में विढ़ंदियूं मरंदियूं। गुड मॉर्निंग। अरे क्या भाई नमूना ये मारने का मनम त असां हीअं ॾिठो ऐं ॿुधो आहे। निभागा एजेंट चंडा नबू कोकड़ी सीधा थी पी। सॉरी अंकल। अरे मां तोखे अंकल तो लॻा। हाँ अरे तू कम जी ॻाल्हि करे या भाई नमूना। भोतार जो चवणु आहे त महिमान सां नाज़ निवरत सां पेश अचिजां, इन करे मां हेठि ऐं तव्हां वरी मूंखे ग़लति पिया सम्झो। हेॾे ओ वात पटिया इहा न्याज़ निवड़त हेॾे कर हेॾे। सॉरी तव्हांखे कंहिं बि शइ जी तलब हुजे त ॿुधायो। हा छो न, मूं लाइ त कोल्ड ड्रिंक खणी अचां। तव्हांजे लाइ छा खणी अचां लेडी डायना? मुंहिंजे लाइ तव्हां कॉफ़ी खणी अचिजो। कॉफी मुंहिंजे लाइ बि हली। I means no cold drink, no coffee, no ice cream, but no chai, no juice. Oh yes, juice. Vanilla juice. इहो वरी बनाना जूस छा जो थींदो आहे? Vanilla juice. Vanilla juice. मूंखे का ख़बर न आहे बनाना जूस छा। मुझे हेठ कर बेवकूफ तोखे बनाना जूस की खबर कोने का नॉनसेंस कीजिए। डैडी थोड़ा प्यार से समझायो। साईं जूस आहे ऐं खणी थो अचां, मूं त मिली तव्हां सां थोरी मज़ाक कई। नो मज़ाक नो फ्री। हाणे गो वञ जेको तयार पियो आहे खणी आ त खाऊं, बुख लॻी आहे ॾाढी। हाणे गो वञू खाइण पीला जेको कुझु थी सभु खणी आ। असां बुख चेतो कया छा पर तो ॾकाए मथो बाक़ी आहे हेलो मिस्टर। हेलो। तव्हां कहिड़ी सोच में गुम आहियो? असल में मां तव्हांजे ई सोचुनि में गुम हुयुसि सफ़ा यको। हिकिड़ी ॻाल्हि चवांव? हिकिड़ी ॻाल्हि छो, तव्हां ॿ टे ॻाल्हियूं चई छॾियो न। ठीकु आहे। तव्हां ॾाढियूं Nonsense, idiot, बदतमीज नालायक। Nonsense? हाँ तो क्या अंकल लगे? न मुंहिंजो मतिलबु आहे त ॾाढो
ॾाढो भला हिन जी अंग्रेजी शादी थी ॾाढा हल मां तोखे ॾाढो थो लॻा अरे अभी तो मैं जवान हूँ अभी तो मैं जवान हूँ अभी तो मैं जवान हूँ Come on, baby. Come on, come on. Dada, yes. Come on, baby, come on. Go, Dada, go. ए पोड़ो आया मुसीबत है तेरे हुन पोड़े जो बिलो करणो पवंदो 2 मिंट ध्यान सां ॻाल्हाइण नथो ॾे हिन जो बिलो करे पोइ मां चक्कर हलाईंदुमि ध्यान सां अंब पुट छा पियो सोची बाबा इहो ई चक्कर हलाइण जो छा चक्कर हलाइण जो ओ इहो त ॿाहिरां चक्कर ॾेई अचण जो सोचां पियो हा बाबा घर में महिमान मौजूद आहिनि उन्हनि जी ख़िदमत कर ॿाहिरि वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे बाबा इहो जेको पोड़ो आहे न इहो महिमाननि जी ख़िदमत करण जो मौक़ो ॾे ई कोन थो बाबा इहो पोड़ो बि त महिमान आहे न तोखे हिन जी बि ख़िदमत करणु घुरिजे हा पर मां त शहज़ादी डायना जी ख़िदमत करण थो चाहियां हल न इहा पुट ख़राबु ॻाल्हि आहे बाबा तो त चयो त महिमाननि जी ख़िदमत करणु सुठी ॻाल्हि आहे हाणे वरी चओ था त ख़राबु ॻाल्हि आहे छो बाबा सभिनी जी गॾिजी ख़िदमत करणु सुठी ॻाल्हि आहे पर कंहिं हिक जी ख़िदमत करणु इहा ग़लति ॻाल्हि आहे ठीकु आहे बाबा मां सम्झी वियुसि सभिनी जी गॾिजी ख़िदमत कंदासीं हल इहो तव्हां मूंखे अंग्रेजी सेखारींदो अरे मां हिननि जो गार्ड आहियां वो साहब न आहियां जो तोखे अंग्रेजी सेखारियां बाक़ी हा मैडम मेरी तोखे जेको अंग्रेजी सेखारे सघे हिन खां अंग्रेजी सेखारे सही पर तुंहिंजो बि नंढो विच मां हटे न यस मां तोखे अंग्रेजी सेखारींदसि पर हिन वक़्तु न राति जो राति जो पोइ किथे लान में मां वाक कंदसि न पोइ तोखे अंग्रेजी सेखारींदसि ठीकु आहे पोइ तूं वाक कजां मां तुंहिंजे लाइ जूस ठाहे ईंदुसि अरे जूस कढी छॾींदो साईं वरी विती करे वे असलम साहिब अरे मां साहब न आहियां साहब हिननि जो गार्ड आहियां गार्ड सम्झी सभु कुझु सम्झियसि हितां पेर डायंदो त तारो नंढो जेको मुंहिंजा कम ई लाहे छॾंदो सियाणो आहीं पुट सम्झी वञ समझदार आहे हा समझदार आहे अकुलो अथई